अस्सलाम वालेकुम नाज़रीन। धरती टाइम्स सां गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं ताज़ा तरीन हेडलाइंस ते। लाड़काणो मां सिकंदर मुगीरी जी ख़बर शामिल कंदासीं। लाड़काणे शहर जे सोल अस्पताल में क़ाइम जेल वार्ड मां ड्रामाई अंदाज़ में कैदी फ़रार। शहीद अब्दुल मालिक भुट्टो थाणे जो SHO नफ़रीअ सां गॾु 15 जी मददगार पुलिस बर वक्त कार्रवाई कंदे फ़रार थियल कैदीअ खे पकड़े वरितो। तफ़सील मूजिब लाड़काणे शहर जे शहीद अब्दुल मालिक भुट्टो थाणे जी हद सोल अस्पताल जी जेल वार्ड मां वसीम जलबाणी नाले कैदी ड्रामाई अंदाज़ सां फ़रार थियण में कामयाब थी वियो। अहिड़ी इतलाउ मिलण ते SSP लाड़काणो तरफ़ां शहर में नाकाबंदी करे सर्च ऑपरेशन करण जो हुकुम ॾेई छॾियो। जंहिं बाद शहीद अब्दुल मालिक भुट्टो थाणे जो SHO पंहिंजी नफ़री सां गॾु 15 मददगार जे पुलिस जिन में ASI ग़ुलाम हैदर, ASI हाकिम अली लशारी, मोहम्मद बख्श सोलंगी, इम्तियाज़ अली खोखर, फयाज़ कोराई, फ़रार थियल कैदी वसीम जलबाणीअ खे अस्पताल जी छत ते दौड़ाए पकड़े वरितो। जॾहिं त कैदीअ खे पकड़ण दौरान ASI हाकिम अली लाशारी मामूली तौर ज़ख़्मी भी थी पियो। जॾहिं त ॿी तरफ़ SSP लाड़काणो डॉक्टर मोहम्मद इमरान ख़ान ड्यूटीअ में गफ़लत बरतण तां जेल वार्ड ते मुक़रर जेल वार्ड जे इंचार्ज समेत पुलिस एहलकारनि खे मुअतल करे छॾियो। मामले जी इंक्वायरी करण जो हुकुम भी ॾेई छॾियो।